अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। वबल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मीयुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल की मोहब्बत सा आवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए इकराम, स्टेज ते बैठे जमीयत उलमा इस्लाम जिला घोटकी जा ओहदेदारान, पिंडाल में मौजूद मौजा मोहतरम दोस्तों भाईरो ए बुजुर्गो, अज तवां असां हिन गोठ खैर मोहम्मद सूमरो लगो खोहारा स्टाप ते हिन अज़ीमुशान साक़ी कौसर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सा मुनक्किद कल अज जे हिन प्रोग्राम में जमियत तलबा इस्लाम जे प्लेटफॉर्म ता बिरादरान इस्लाम मोहम्मद अबू बकर सूमरो, बिरादरम मोहम्मद आकिब चन्नो, बिरादरम मोहम्मद तैयब कलहोड़ो, बाबर अली मलक, मोहतरम गुल मोहम्मद महर ऐं बिरादरम अब्दुल रऊफ साहिबान जंजी दावत रात जे हिन पहर में अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करण जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है त परवरदिगार तव्हां ऐं असां जी हिन हाज़िरीअ खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। रात जो काफी हिस्सो गुजरी चुको है।
10:30 खां टाइम क्रॉस करे चुको आहे। इंशाअल्लाह मुखां पोइ सिंध बलूचिस्तान जा माया नास खतीब हजरत मौलाना असदुल्ला हैदरी साहब जन जो भी ईमान अफरोज बयान थींदो। मां कोशिश कयां थो त मुख्तसर खां मुख्तसर वक्त में 2-4 ॻाल्हियूं अर्ज़ कयां। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे सही समझाइण अवां खे सही समझण असां सभिनी खे तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुसलमानों असां मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हूं। हुजूर अल्लाह जो आखिरी नबी मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन। आमिना जे लाल जे अचण खां पोइ हाणे क़यामत जे सुबुह ताईं को नओ नबी अचणो कोन्हे, को नओ रसूल अचणो कोन्हे। हाणे क़यामत जे सुबुह ताईं नबुव्वत बि मुंहिंजे साईं जी हलंदी त क़यामत जे सुबुह ताईं उम्मत बि मदीने जे मीर जी हलंदी रहंदी। असां वॾा खुश नसीब हूं जो अल्लाह तबारक व तआला असां खे पंहिंजो महबूब नबी अता कयो। खुदा जो कसम जेको रहमतुल लिल आलमीन पंहिंजनि जे लाइ बि रहमत, परायनि जे लाइ बि रहमत, दोस्तनि जे लाइ बि रहमत, दुश्मननि जे लाइ बि रहमत। मां त साथनि खे चवंदो हां मदीने जे मीर पंहिंजी उम्मत सां वाह जी वफ़ादारी कई। ता हुजूर जे पाक जिंदगी जो मुतालो कयो। मुंहिंजो साईं मक्के जी सरजमीन ते हूंदो, दुआऊं हिन उम्मत जे लाइ हूंदियूं। मुंहिंजो साईं मदीने जी पाक धरतीअ ते हूंदो, दुआऊं हिन उम्मत जे लाइ हूंदियूं। ॿिन्ही जहाननि जो सरदार बदर जे मैदान में, दुआऊं हिन उम्मत जे लाइ। मुंहिंजो साईं उहुद जे मैदान में, दुआऊं हिन उम्मत जे लाइ। मुंहिंजो साईं खंदक जे मैदान में, दुआऊं हिन उम्मत जे लाइ। ॿिन्ही जहाननि जो सरदार खैबर जे मैदान में, दुआऊं हिन उम्मत जे लाइ। मदीने जो मीर तबूक जे मैदान में, दुआऊं हिन उम्मत जे लाइ। ॿिन्ही जहाननि जो सरदार तहां के ताइफ जी वादीअ में नज़र ईंदो। पत्थरनि जी बरसात हूंदी, जिस्म रत में लाल हूंदो, कपड़ा मुबारक रत में लाल हूंदा, नालैन मुबारक खून सां भरियल हूंदा। पर मुसलमानों जेकॾहिं तहां आका जे पाक जिंदगी जो मुतालो कंदो, अल्लाह जो कसम मुंहिंजे साईं जूं रहमत वारियूं दुआऊं वरी बि हिन उम्मत जे लाइ हूंदियूं। जेके जागो था सुभान अल्लाह चवंदा हलो। अञा सर्दी शुरू ई कोन थी आहे त हाणे ठरी वियो। मां ख़ैर मोहम्मद सुमरे वारनि मीज़बाननि खे चयो आहे घबरायो न, मुंहिंजो वाइस सुबुह जी निमाज़ साईं हलंदो, साईं खोड़ो साहब वरी दर्स ॾींदो सुबुह जी निमाज़ खां। तव्हां हाणे ठरी आयो त पोइ महिल सां दुआ घुराए जान छॾायूं। हे सॼो ॾींहुं भॻो ड्रुको मां आहियां, तज़ियतूं अलॻि, आदतूं अलॻि, दुआऊं अलॻि, 2 प्रोग्राम करे आयो आहियां, 3 में वेठो वाइस थो कयां। बैटरी तव्हांजे लाइ जो डाउन थी वई। अबा वेठा हो न मोहब्बत सां, हुजूर जी सीरत ॿुधबी न इंशाअल्लाह। जेका जेका ॿुधण जे मूड में वेठा हो हिकु दफ़ो सुभान अल्लाह गजी चई त ॾेखारियो। अब तव्हां बि चओ तव्हांखे भला सो सवाब थींदो, सुभान अल्लाह चओ। घबरायो न, इन में शर्म हया न कबो आहे, छो त हिकु सुभान अल्लाह चवण सां जन्नत में हिकिड़ो वणु लॻंदो आहे। दुनिया में चओ त बाग़ीचा ठाहियूं, वॾा वॾा लान ठाहियूं, घुमण वेंदा जिते बाग़ीचा ठहियल हूंदा आहिनि, सुभान अल्लाह चवंदा वेंदो रब करीम जन्नत वारे तव्हांजे महल ऐं बाग में पियो वणु हणाईंदो वेंदो इंशाअल्लाह। ऐं जेसीं ताईं मुंहिंजी तक़ीर पूरी थिए तेसीं घटि में घटि 1000 दफ़ा त सुभान अल्लाह चओ, 1000 वण लॻंदा, इहो सवाबु मूंखे बि मिलंदो। घबरायो
ऐं वरी जॾहिं जन्नत इंशाल्लाह गॾु हूंदासीं न जन्नत हलंदासीं ऐं हलंदासीं इंशाल्लाह घबरायो न हा अॼु तकी रही इन ते आहे जन्नत हलंदासीं इंशाल्लाह जॾहिं जन्नत में वण ॾिसंदव न पोइ मूंखे यादि कंदो वञे भाउ तारक सुभाणे ॾाढी चवराई जन्नत में फर्स्ट क्लास बागीचा तैयार थी विया आहिनि बहरहाल मारे तवज्जो कर मां चुम रहमतुल लिल आलमीन असां उम्मत हुजूर असां वफा करण जे लाइ तैयार न आहियूं असां उम्मती हुजूर असां इश्क जी दावत कयूं था निभाइण जे लाइ तैयार न आहियूं पर कुर्बान वञा पंहिंजे आका जे शान था मारे तवज्जो कजांइ किताबनि जे अंदर अचे थो हिकिड़े ॾिहाड़े मदीने जो मीर आमिना जो लाल मोजो सही अम्मा आयशा जे हुजरे में आयो अम्मा आयशा सिद्दीका ताहिरा आबिदा जाहिदा उम्मुल मुमिनीन अफीफा कायनात मरियम इस्लाम मुहजी अम्मा तुझी अम्मा मोमिनन जी अम्मा असा जी अम्मा अम्मा आयशा सैन फरमाए थी जरे मुझी नजर मदीने जे मीर जे वज़ुहा वारे चेहरे ते पई साईंजन जे चेहरे ते मुर्क हुई अल्लाह जे महबूब नबी जे चेहरे ते खुशी हुई अल्लाहु अकबर जेती मुझे दिल में ख्याल आयो अज वाह जो मौके अज वाह जी महल मां आका जे खिदमत में वञा को अर्ज रखा का गुजारिश रखो का डिमांड रखो उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा मुझे साईं जी खिदमत में आई फिदा के अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा साईं मुझो अब्बो ताते कुर्बान मुझी अम्मा ताते कुर्बान साईं नंढड़ी गुजारिशा नंढड़ो अर्ज साईं अर्ज कबूल पे मुझे साईं फरमायो आयशा चलो छाती चले गुजारिश कर केड़ी गुजारिश थी करे डिमांड कर केड़ी डिमांड थी करे अम्मा आयशा सैन फरमायो साईं मुझी दिल थी चले अज ता पंहिंजा रहमत वारा हथड़ा ते खड़ो काइनात जे अल्लाह का मां आयशा जला का दुआ त घुरो तवज्जो कजो मुसलमानो तो जो ईमान ताजो थी पवंदो मुझे साईं पंहिंजा रहमत वारा हथड़ा खया ओ मुझा करीम अल्लाह ओ मुझा रहीम अल्लाह ओ मुझा हन्नान अल्लाह ओ मुझा मन्नान अल्लाह ओ मुझा वासिउल मग़फ़िरा अल्लाह ओ मुझा अल्लाह मुझे आयशा जे अगन गुनाहन के माफ कजाए ओ मुझा अल्लाह मुझे आयशा जे पोयन गुनाहन के माफ कजाए ओ मुझा अल्लाह मुझे आयशा जा उए गुनाह जेका आयशा खां जानी वाली थी ओ मुझा अल्लाह माफ कजाए ओ मुझा परवरदिगार मुझे आयशा जा उए गुनाह जेका मुझे आयशा का अनजान में थी ओ मुझे अल्लाह उन गुनाहन के माफ कजाए मुझे सही पंहिंजी दुआ के खत्म कयो जरे मुझे सही जी रहमत वारी निगाह अम्मा आयशा जे चेहरे ते पई मुझे सही डिठो अम्मा आयशा मुरके पई अम्मा आयशा जे चेहरे ते खुशी ही मुझे सही फरमायो आयशा खैर ता है मुरके छोटी आयशा तुझे चेहरे ते खुशी छोआ आयशा छा गाला छा वजह अम्मा आयशा सैन फरमायो ओ मुझा सही हेड़ी दुआ कई थव सही ने दुआ जे करे मां आयशा खुश हो इन दुआ जे करे मां आयशा खुश थी था तवज्जो कजाए खैर मोहम्मद सुमरे जे अंदर आयल गयूर मुसलमान तो जो ईमान ताजो थी पवंदो मुझे सही फरमायो मुझे आका फरमायो मुझे अनवर फरमायो मुझे रहबर फरमायो मुझे अव्वल फरमायो मुझे आखिर फरमायो जाहिर फरमायो बातिन फरमायो अल्लाहु अकबर कबीरा मुझे सही फरमायो आयशा इन दुआ जे करे खुश थी थे हां मुझा करो मां इन दुआ जे करे खुश थी था कि आयशा मां मोहम्मद करीम के अल्लाह जे इज्जत जो कसम अल्लाह जे अजमत जो कसम अल्लाह जे जलाल जो कसम अल्लाह जे किबरियाई जो कसम आयशा मां मोहम्मद करीम पंहिंजी हर नमाज खां पोइ पंहिंजी उम्मत जे लाइ काइनात जे अल्लाह का इहाई दुआ घुरंदो नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा नारे तकबीर मुझो साईं त सरापा रहमत हो
अब तवज्जो है वो मुखे चवण देन है सरापा उजाला हमारा नबी जेके हुजूर जे शफाअत जा तलबगार हो सुभान अल्लाह मोहब्बत वारी जिनके क़यामत जे दिहाड़े आका जे रहमत वारन हथन मुबारकन सा होज़े कौसर जा जाम पीअण आहिन उहे चो सुभान अल्लाह है सरापा उजाला हमारा नबी रहमत हक ताला हमारा नबी है सरापा उजाला हमारा नबी रहमत हक ताला हमारा नबी आबे कौसर पिएंगे तो इसलिए आबे कौसर पिएंगे तो इसलिए हमको देगा प्याला हमारा नबी अल्लाहु अकबर कबीरा अन्य रहमत नजर कर मारे तवज्जो कर जाए बसरा ही इलाको बसरा इलाके जो नालो बसरा जा कुछ माण्हू पाण में मशवरो क्यों कि हुजूर जो सहाबिया जो नालो हजरत अनस बिन मालिक रजी अल्लाह ताला अन्हु हजरत अनस बिन मालिक जे खिदमत में हलो उनका असा शफात वारी हदीस बुधी अचूं मारे तवज्जो ये हदीस बयान करे वाइस खत्म तो क्या मारे तवज्जो कजो बसरा का निकता सफर करे आया मंझन जो टाइम हो हजरत अनस बिन मालिक रजी अल्लाह ताला अन्हु जे खिदमत में पहुंचा डिठो तो हजरत अनस बिन मालिक चाश नमाज पियो पढ़े असा के फर्ज नमाज पढ़ने जो भी टाइम को ने मौलाना न फजर न ज़ुहर न असर न मगरिब न इशा सुन्नतू तो छड़ियो वितर वाजिब छड़ियो नफिल छड़ियो बाबा नमाजू खोड़ है इशराक अबाबीन चाश्त रात जो तहज्जुद जी नमाज जेतरो मानू पढ़ंदो ओतरो अल्लाह जे वेझो थींदो जेतरो पढ़ंदो ओतरो अल्लाह जे वेझो थींदो बहरहाल घणो तफसील में नथो वञा मां साथी कावड़ जी पवन मारे तवज्जो कजाए हुजूर जो सहाबी हजरत अनस बिन मालिक रजी अल्लाह ताला चाश जी नमाज पे पढ़े हे बैठा इंतजार क्यों नमाज में फारिग थिया या पो मोकलियो से बसरा का सफर करे आया हूं ता सा मुलाकात करन आया हूं थोड़ो वक्त तहां जो खपे मेहरबानी थे हजरत अनस बिन मालिक बिल्कुल ज़ईफ थी वियो हो इजाजत देने खिदमत में आया जी सही असा तहां का शफात वारी हदीस बुधण आया हूं तवज्जो है ना असा तहां का शफात वारी हदीस बुधण आया हूं से मेहरबानी क्यों असा के शफात वारी हदीस बुधायो हजरत अनस बिन मालिक रजी अल्लाह ताला अन फरमायो क़यामत जो ॾींहुं कायम थींदो अजीब मंजर हुंदो अल्लाह जा बंदा ईअं परेशान होंदा ईअं हेॾां होॾे होॾां होॾे होॾां होॾे फिरंदा जीअं दरिया जूं मौजूं ऐं समुंड जूं मौजूं कॾहिं हेॾे कॾहिं हेॾे कॾहिं हेॾे कॾहिं हेॾे इनखे तहमुल न हूंदो आहे परेशानी परेशानी क़यामत जे ॾिहाड़े हे अल्लाह जा बंदा ईअं परेशान हूंदा कॾहिं हेॾे भॼंदा कॾहिं हेॾे भॼंदा अलिफ उघाड़ा हूंदा नंगा हूंदा जिस्म ते कपड़ा कोन हूंदा हे सिज ॾेढ नेज़े जे फ़ासिले ते हूंदो पंहिंजे पुघर में माण्हू पाण ॿुॾंदा अल्लाह अकबर कबीरा जे कुझु उम्मतूं उथंदियूं पाण में मशवरो करे उहे उम्मतूं हजरत आदम सफ़ीजुल्लाह जे खिदमत में ईंदियूं ॻाल्हि खे सम्झ जाए त साईं हजरत आदम हिन सॼे दुनिया जे इंसाननि जो बाबो आहे ॾाढो आहे हजरत आदम जी खिदमत में था वञूं ऐं अर्ज़ था कयूं साईं मेहरबानी कर हालत ॾाढी ख़राब आहे अल्लाह जे बारगाह में सिफारिश कर साईं हिसाब किताब जो मरहलो शुरू थिए इज़ यक़ूलु आदम सफ़ीजुल्लाह फ़ी यौमिल क़ियामति नफ़्सी नफ़्सी व इज़ यक़ूलु नूह नजीयुल्लाह नफ़्सी नफ़्सी व इज़ यक़ूलु इब्राहीम